बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियूं सां गॾु मां आहियां जो मेज़बान शौकत ज़रदारी। नाज़रीन, सिंध में कमिश्नरी निज़ाम ऐं 1979 जो मकानी इदन वारो निज़ाम बहाल थी विया, पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जो सिंध जी आवाम जो मुतालबो हो त इहे निज़ाम मुस्तक़िल तौर ते बहाल कया वञनि, पर सिंध सरकार ऐं उन जूं इत्तेहादी जमातूं ऐं ख़ासि तौर ते सभ खां वॾी इत्तेहादी जमात MQM अञा ताईं कंहिं नए निज़ाम जे हवाले सां ड्राफ्ट जी तयारी में रुधल आहिनि ऐं इन निज़ाम जी बहाली वारे नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ सिंध जी क़ौम परस्त जमातुनि पारां 19 नवंबर ते जेको धरणो रथियो वियो हो, जेको एहतजाज रिथियो वियो हो, उहो मुलतवी कयो वियो ऐं फ़िलहालु लॻे थो त वेट एंड सी वारी सिचुएशन आहे। पर तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सदर आसिफ़ अली ज़रदारी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां कराची में मौजूदु आहिनि ऐं वॾे पैमाने ते आला सतही इजलास कराची में जारी आहिनि, जंहिंमें तमामु घणो जेको घुराए पियो वञे जंहिं शख़्सियत खे, उहे आहिनि सिंध जा लॉ मिनिस्टर अयाज़ सूमरो साहब, पीर मज़र साहब, ऐं अॼु सदर ज़रदारी जी सदारत में जेको इजलास थियो उनमें क़ाइम अली शाह साहब बि मौजूदु हुया। हिकु पासे पीपल्स पार्टी जी सरकार सिंध में कंहिं नए निज़ाम जे हवाले सां जेके बि सवाल आहिनि उन्हनि खे क्लियर करण जे हवाले सां कोशिशूं करे रही आहे, ऐं ॿिए पासे इत्तेहादी जमात जेका आहे उहा अञा ताईं ख़ामोश वेठी आहे ऐं शायदि अंदरि ई अंदरि सरदार अहमद साहब जेके आहिनि उहे को नओं ड्राफ्ट नए निज़ाम जे हवाले सां तयारु करे रहिया आहिनि। इन हवाले सां ॻाल्हाईंदासीं अॼु के प्रोग्राम में। हिन वक़्तु मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे साईं जलाल महमूद शाह साहब, जेके सिंध यूनाइटेड पार्टी जा सरबराह ऐं सिंध बचायो कमेटी जा अॻुवान पिना आहिनि। शाह साहब, वंस अगेन वेलकम चवां थो तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में। ऐं असां ईद खां अॻु में हिकिड़ो प्रोग्राम कयो हो जंहिंमें मूं सवाल कयो त क़ुर्बानी जी ईद आहे, ख़बर न आहे केरु क़ुर्बानी ॾींदो। सिंध सरकार कमिश्नरी निज़ाम ऐं 1979 वारो मकानी इदारनि वारो निज़ाम बहाल त कयो, पर आर्ज़ी तौर ते ऐं इन नोटिफिकेशन खां पोइ क़ौम परस्त जमातुनि पारां जेको धरणो रथियो वियो या एहतजाज रिथियो वियो उहो बि मुलतवी थी वियो। थोरो ॿुधाईंदो आवाम खे त छा रीज़न्स आहिनि, छाकाणि त हैदराबाद जी अञा पुराणी सूरत हाल बहाल न थी आहे ऐं ॿिया बि कई सवाल जनम वठी रहिया आहिनि सिंध जी आवाम जे ज़हननि में। ॾिसो त पहिरीं त सुवाल इहो आहे त 19 तारीख़ ते असांजो जेको एहतजाज हो उहो गवर्नर हाउस जे आॾो हो ऐं उहो हुयो त हीउ जेको कमिश्नरी निज़ाम जी बहाली ऐं ॿियो लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जी बहाली 79 वारो जेको असेंबली पास कयो। ॿई असां यादि रखणु घुरिजे त क़ौम परस्तनि का नई डिमांड या नई ॻाल्हि कान कई, सिर्फ़ु सिंध असेंबलीअ जी पास कयल क़ानूननि जी इज़त अफ़ज़ाई कई हुई ऐं ख़ुदि असेंबली मेंबरनि खे इहो सम्झणु घुरिजे त जेको उन्हनि पास कयो आहे उहो हमेशह असेंबलियुनि खे चइबो आहे बाबा इहो कलेक्टिव विज़डम आहे। कलेक्टिव विज़डम जे बजाए अगरि कंहिं हिकिड़ो माण्हू या का हिकिड़ी जमायत उहा चवे थी त सिंध में हीअं निज़ाम अचे त उनखे न करणु घुरिजे। असां त उनजे पासदारी जे लाइ पई कई ऐं पर जेॾीमहिल हींअर ॾिठो वियो त हिन वक़्तु हुकूमत ऑर्डिनेंस त न कढी रही आहे ऐं न कढणु वञी रहिया आहिनि, उन जे करे इन लाइ ज़रूरी थियो त हाणे इहो ॾिसिजे त सिंध असेंबली सिंध हुकूमत छा थी सोचे। आया इहा जेको हिन जे ऑर्डिनेंस जे बजाए का सिंध असेंबलीअ में का अहिड़ी कानून साज़ी त नथी कई वञे जेका सिंध जी अवाम जे मफ़ादनि में न हुजे। असां हिन खे क्लोज़ली वॉच करे रहिया आहियूं, असांजी पूरी नज़र उन जे मथां आहे। अगरि का बि अहिड़े नोयत जी हरकत कई वई त सिंध जा क़ौम परस्त जेके तयारु वेठा आहिनि ऐं गॾोगॾु सिंध जी अवाम उन्हनि सां साथ ॾियण जे लाइ तयारु वेठी आहे, उहा पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड ज़रूरु करे। शाह साहब, जेकॾहिं सिंध जे इशूज़ ते असां नज़र विझूं, बुख बदाली, बेरोज़गारी खां वठी अलाए केतिरा इशूज़ आहिनि, माण्हुनि जूं बेसिक नीड्स पूरियूं न पियूं थियनि, पर इन निज़ाम खे अची ॾिसूं त गुज़िरियल 2-3 महीननि में 4 भेरा सिंध जे अवाम खे कलाबाज़ी दर कलाबाज़ी, माना सिंध सरकार बुलाटियूं खाए पई, केॾीमहिल हीउ निज़ाम केॾीमहिल हू निज़ाम, पर क़ौम परस्त बि फोकस कयो वेठा आहिनि त भई कमिश्नरी निज़ाम ऐं 1979 वारो बल्दियाती निज़ाम, पीपल्स पार्टी इत्तेहादियुनि खे मनाइण जे लाइ केॾीमहिल कहिड़ो निज़ाम कयो। हीअ जेका शफलिंग निज़ामनि जी थिए पई, डोंट यू थिंक इहो बि हिकिड़ो नॉन सीरियस एक्ट आहे गवर्नमेंट जो, इन ते बि क़ौम परस्तनि खे का आवाज़ु खणणु घुरिजे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहा त सही सिधी वाहिद जेको बैड गवर्नेंस जी निशानी आहे, ख़राबु हुकुमरानीअ जी निशानी आहे त हू फ़ैसिला न करे सघनि,
भर वक़्तु फ़ैसिला न करे सघनि, सही फ़ैसिला न करे सघनि, इहा ख़ुदि हिकिड़ी निशानी आहे ख़राबु हुकुमरानीअ जी। सिंध जा क़ौमपरस्त ख़राबु हुकुमरानीअ खे लगातार तनक़ीद कंदा था रहनि। असीं त सम्झूं था त सिंध असेंबलीअ में जेको अपोज़िशन जो रोल हुअणु घुरिजे उहो न हुअण जे करे उहो रोल ई असीं पिया अदा करियूं। असां हुकूमत जे एक्शन्स ते जेके ग़लति कम खणनि था, असांजे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु आहिनि, उन्हनि जे तनक़ीद बि कनि था, उन्हनि खां राह बि ॾसियूं था। हिकु पासे ॾिसो न, हिकु पासे तव्हां चयो त असां इंतज़ारु पिया कयूं, ॾिसूं त को नई कानून साज़ी त कोन थी थिए। उहा लोकल गवर्नमेंट सिस्टम जे हवाले लोकल गवर्नमेंट सिस्टम जेका नई कानून, हिकु पासे तव्हां चओ था त ही नॉन सीरियस आहिनि, नाकाम आहिनि, ॿिए पासे वरी तव्हां उन्हनि जी कयल कंहिं लोकल सिस्टम जे हवाले सां के कानून साज़ी जो वेट बि हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेको कुझु करिणो आहे सो हुकूमत खे करिणो आहे, ठीकु, असेंबलीअ खे करिणो आहे, ठीकु। हाणे हुकूमत खे करिणो आहे ऐं हुकूमत सां गॾु हिन असेंबलीअ खे करिणो आहे, ठीकु न। हाणे उन में हू कहिड़ो सही क़दम खणनि था, असीं हुनखे वेलकम कंदासीं। यादि रखो त जॾहिं हीअ हुकूमत सिंध असेंबली मां लेजिस्लेशन करे ऐं ही बल्दियाती 79 जो निज़ाम आंदो ऐं कमिशनरी निज़ाम, सभ खां अॻु में सभिनी क़ौम परस्तनि हुनखे वेलकम कयो। बिल्कुलु, माना जे अगरि जेको जशन त ख़ैर जेके मल्हाईंदा आहिनि से मल्हाईंदा रहंदा, सिंध जे माण्हुनि खे घणा जशन मल्हाईंदा रहिया आहिनि, उहा पंहिंजी जाइ ते ॻाल्हि आहे। असांजी ॻाल्हि हुई त जेको सही क़दम खॼियो त असां हुनखे वेलकम कयो, ठीकु। ऐं जेॾी महिल वरी उन खां पोइ कुझु ई ॾींहंनि जे अंदरि वरी जेॾी महिल करे वरी हिकिड़ो ऑर्डिनेंस कढी वियो त असां उन जी मुखालफ़त कई, उन ते तनक़ीद कई, अञा बि तनक़ीद निगाह रहियूं, असीं बि उन जा अॼु बि मुखालिफ़ आहियूं। असांखे अफ़सोस इहो थो थिए त सिंध असेंबली जेको हिकिड़ो अपोज़िशन जो शानदार किरदारु जेको हुअणु घुरिजे आहे उहो सिंध असेंबलीअ जे अंदरि न आहे। उन जे करे हुकूमत अहिड़ियूं ॿाराणियूं हरकतूं पई करे, हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो निज़ाम, ॿिए ॾींहुं ॿियो निज़ाम, टे ॾींहुं टियों निज़ाम, को बि असेंबलीअ जे अंदरि, ॿाहिरि अख़बारुनि में असेंबली जा मेंबर क्रिटिसाइज़ उहे ई कनि पिया, पर असेंबलीअ जे अंदरि क्रिटिसाइज़ नथा कनि, उनजी मुखालफ़त नथा कनि। इहा हिकिड़ी ॻाल्हि जा त गैर संजीदा असेंबलीअ जो हिकिड़ो ऐं क़ौमपरस्त हाणे असांखे इन ॻाल्हि खे थोरो, छो जो एॾो वॾो इशू आहे सिंध जो, असांखे थोरो इन ते सीरियसली डिबेट करण जी ज़रूरत आहे। मूं कोशिशि कई त पीपल्स पार्टी मां अयाज़ सुमरो साहब खे ट्राई कईसीं, ईअं थी सघे थो उहो प्रोग्राम जे आख़िर ताईं अची बि वञनि, जेको ॿाहिरि लॻे कोन पियो, अची वेंदा त शामिल, असांखे वधीक ॻाल्हियूं क्लियर थींदियूं। पर हिते सुवाल इहो थो थिए त सिंध जे माण्हुनि, पीपल्स पार्टी जो क्लेम आहे, सिंध जे माण्हुनि उन्हनि खे वोट ॾेई असेंबली में विहारियो आहे ऐं क़ौम परस्त अॻवाननि जी का रिप्रेज़ेंटेशन न आहे पार्लियामानी पॉलिटिक्स में, ऐं क़ौम परस्त अॻवाननि खे माण्हू वोट बि कोन था ॾियनि ऐं उन्हनि वटि को पावर ई न आहे लेजिस्लेशन जे हवाले सां। प्रैक्टिकली अगरि ॾिठो वञे त पावर न आहे, पर अवामी ताक़त अची सघे थी क़ौम परस्तनि जे पोयां, जेकॾहिं उन्हनि जे मफ़ाद में को फ़ैसिलो ग़लति थिए थो। तव्हां इन सवाल खे कीअं डिफेंड कंदो त जेके पीपल्स पार्टी जा दोस्त तव्हां ते इल्ज़ाम लॻाइनि था, न तव्हां वटि पार्लियामानी पावर आहे, न तव्हां इलेक्शन्स में वञो था, न तव्हां, ऐं हू इहो बि चवनि था त माण्हू तव्हांखे वोट बि कोन था ॾियनि, टू बी वेरी फ्रैंक। पोइ इन्हनि सवालनि, इहे सवाल अचनि था जेके आवाम खे मुंझाए था विझनि। त ॾिसो, इन्हनि पहिरीं ॻाल्हि इहा आहे, इहा ॻाल्हि ग़लति आहे त असांखे वोट कोन था ॾियनि। ऐं हिन इलेक्शन में बीठो हुउसि, मूं 24,000 वोट खयां, ठीकु, माना असां खयूं, मुंहिंजे मुखालिफ़ खणी 26,000 या 27,000 वोट कयूं, बिल्कुलु ठीकु, माना असांखे वोट माण्हू कनि था। इहा ॻाल्हि आहे त हुन में केरु बीहे थो, केरु हिसेदार थिए थो, इहा ॻाल्हि सम्झ जी ज़रूरत आहे। 26,000 बि माण्हू आहिनि हिकिड़ी कॉन्स्टिट्यूएंसी में, बिल्कुलु ठीकु। पहिरीं ॻाल्हि त असीं ईअं, इहा ॻाल्हि ग़लति थी थिए। नंबर ॿी ॻाल्हि आहे त जे भला फॉर एग्ज़ाम्पल नथा वोट ॾियनि त छा पीपल्स पार्टीअ खे सिंध जे माण्हुनि इहो मैंडेट ॾेई छॾियो आहे त जीअं वणे सिंध जा टपड़ विकिणी छॾीनि, जीअं सिंध जी हक़े हुकुमरानी जो जेको मसइलो फ्यूचर जो वॾे में वॾो मसइलो आहे, त आया सिंध ते सिंध जी बि हुकूमत, सिंधियुनि जी हुकूमत हूंदी या न, इहो वॾो सुवालु आहे। ऐं हीउ जेको लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे, उन वॾे में वॾो सुवालु इहो वधियो आहे त हू प्रोविंशियल अथॉरिटी जेका सूबाई अख़्तियार आहे, उनखे घटि आहे, ज़िलनि खे बराबरि हिकिड़ा नंढा नंढा सूबा ठाहे छॾियो वियो, जंहिंमें ज़िले जो नाज़िम चीफ मिनिस्टर ऐं उते जो जेको DCO आहे सो चीफ सेक्रेटरी हो। केतिरा सिंध हुकूमत जा फ़ैसिला कैबिनेट जे फ़ैसिलनि खे थुॾे उछलाए छॾियो। ख़ुदि हिन शहर कराची जंहिंमें असीं वेठा आहियूं, उन जे मेंबर, उन जे मेयर हिन असेंबलीअ खे गारियूं ॾिनियूं, हिन सिंध असेंबलीअ खे गारियूं ॾिनियूं ऐं सिंध जे वज़ीरनि खे चयो त उहे जाइद ऐं कमीना आहिनि, इहे लफ़्ज़ चई। त माण्हू इन खां वधीक कहिड़ी इंसल्ट थींदी आहे त प्रोविंशियल अथॉरिटी खे तव्हां चैलेंज पिया करियो ऐं चओ था
ॿिए तरफ़ वरी डिमांड था करियो जेके आइन में हिकिड़ा आहिनि त बाबा ही मरकज़ी खाता आहिनि, ही सूबाई खाता आहिनि। सूबाई खाता था चओ त सभु लोकल गवर्नमेंट जेको हिकिड़ो खातो आहे सूबे जो उन जे मातहत तव्हां 12 खाता करे छॾियो। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? असीं चऊं था असीं पंहिंजी ॻाल्हि कोन था करियूं, असीं त संदन हुकुमरानीअ जी था ॻाल्हि करियूं त क़ाइम अली शाह जी को हेल्थ में को ॿुधे बि सही, को एजुकेशन में को ॻाल्हि ॿुधे बि सही, पीर मज़हर जी को एजुकेशन में ॿुधे, सम्झो न। अहिड़े नमूने सां लॉ मिनिस्टर जी को पंहिंजे डिपार्टमेंट क़ाइम अली शाह साहिब जी उमिरि जो बि लिहाज़ करिणो पवंदो आहे न साईं। किथे किथे माण्हुनि खे सम्झ में कोन ईंदी आहे साईं चयो छा ऐं थियो छा। बहरहाल इहा वरी हिकिड़ी ॿिए पासे सां हलिया वेंदा। मूंखे इहो ॿुधायो आम तासुर जेको अचे थो या जेके असांजा दोस्त आहिनि, तजिया निगार आहिनि या एंकर्स आहिनि या असां थिंक टैंक्स जी ॻाल्हि कयूं, हर माण्हू इहो चए थो बाबा माल ते झेड़ो आहे। छा क़ौम परस्त बि इहो सम्झंदा त सॼो माल ते झेड़ो आहे, ज़मीनुनि ते झेड़ो आहे, या वाकई सिंध जे माण्हुनि खे को बहितर निज़ाम ॾियण जी कोशिशि कई? सिंध जे इल्ज़ामनि खां हटी करे फैक्ट्स ते थो अचां। हीउ सिंध जे अख़्तियार ते झेड़ो आहे ऐं ॿियो सिंध जे वसाइल ते झेड़ो आहे। अख़्तियार वसाइल में माली बची था वञनि, सभु शयूं थियूं अची वञनि। सिंध जी ज़मीन ते झेड़ो आहे। हीअ था चवनि असांजा जेके ॿी जेके अलाइड हिननि जूं जमायतूं उन था चवनि त रेवेन्यू जो जेको खातो आहे सो मातहत कयो वञे कराचीअ जे अंदरि। ऐं थोरो मिसाल ॾींदुसि त गुज़िश्ता 8 सालनि जे अंदरि जंहिंमें रेवेन्यू हिननि जे मातहत कयो हुयो उन जे अंदरि कराची जे ज़मीनुनि सां कहिड़ो असरु कयो हुयो। हींअर अगरि सरकार सिंध हुकूमत को वॾो प्रोजेक्ट हिते चवे त बाबा असांखे 500 एकड़नि जे लाइ हिकिड़ो प्रोजेक्ट खपे त सरकार वटि 500 एकड़ ज़मीन कान अथव। कराचीअ जे बावजूदु रूरल एरिया जे उनखे सॼे डिवीज़न खे हिकिड़ी कॉर्पोरेशन बनायो वियो, कॉर्पोरेशन जे मातहत कयो वियो ऐं सभ खां पहिरीं उन्हनि इहो कयो त सिंध जी ज़मीन ते वालार शुरू कई ऐं सिंध जे ज़मीन ते हिकिड़ी आबादकारी शुरू कई वई। ऐं उनजो हिकिड़ो एॾो कॉम्पिटिशन हलियो जो उर्दू स्पीकिंग आबादी कोशिश में हुई त हिंदुस्तान मां माण्हू लॾाए खणी अचूं ऐं वरी पश्तून आबादी इहा कोशिश में लॻी वई त जेको आहे सो सॼी पश्तूनख्वा मां माण्हू लॾाए सभु अची हिते करियूं। कराचीअ ते कब्ज़े जी हिकिड़ी जंग शुरू थी वई। उन जे नतीजे में हिते लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन बि क्रिएट थी। हिन जे अंदरि हिते मारामारी शुरू थी। सिंध जा माण्हू सम्झनि था त हीअ सरज़मीन असांजी आहे, हिन ते असांजो पंहिंजो पहिरियों हक़ु आहे त हिते जे सिंध जे माण्हुनि खे पहिरीं उते वरसायो वञे। हेतिरा ॿोॾ जा आबादकार वीचारा माण्हू जेको दरबदर थी हिते आया, अफ़सोस इहो आहे त सिंध हुकूमत सिर्फ़ु उन्हनि खे का सरज़मीन जो टुकड़ो बि न ॾिनो जो हिकिड़ो 50-100 वालनि जो टुकड़ो ॾियनि त जिते पंहिंजो घर ठाहिनि। वाइदा तव्हां हिते अचो, हिते ज़लील करे जेको मोटायो आहे सिंध जे माण्हूअ खे एतिरो मायूस कयो वियो आहे जो सिंध जो माण्हू आहे त हीअ तव्हांजी ज़मीन ते कब्ज़े जो झेड़ो आहे, ॿियो तव्हांजे वसीलनि ते झेड़ो आहे, टियों अख़्तियार ते झेड़ो आहे। इहो झेड़ो आहे, बिल्कुलु झेड़ो आहे। ऐं चवां थो इहो झेड़ो आहे, इनखे इहो सूबे जे मातहत हुअणु घुरिजे ऐं वज़ीर आला जे मातहत। अहम तव्हां इहो पॉइंट खयो आहे। इन पॉइंट सां हिकिड़ो सुवाल बि जनम वठे थो, उहो मां तव्हां पुछंदुसि ब्रेक खां पोइ। नाज़रीन, जलाल महमूद शाह साहिब जो इहो चवणु आहे त सिंध जे वसीलनि ते कब्ज़े जी कोशिशि आहे या कोशिशि कई पई वञे। सिंध जे माली, सिंध जे जेका ज़मीन आहे, प्लाटनि ते कब्ज़नि जूं वॾियूं वॾियूं स्टोरीज़ मुख़्तलिफ़ अख़बारनि जी ज़ीनत रहियूं आहिनि। हाणे शाह साहिब खां इन सां ई रिलेटेड हिकिड़ो सुवाल पुछंदासीं, पर फ़िलहाल टाइम जो हिकिड़ी ब्रेक वठूं था। ब्रेक खां पोइ इन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था।